हलो नारा हणंदा हलो We want justice 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 दायरो बताया आराम तकड़ थोड़ा न कयो justice बाबा फ्रेंड लाइक जो यार फ्रेंड लाइक जो रन कयो थोड़ा लाइन में जो लाइन में थोड़ो कोई दे जो डिसिप्लिन में बंद कयो justice मेरी जिलेताले बंद कयो मेरी जिलेताले बंद कयो मेरी जिलेताले बंद कयो मेरी जिलेताले बंद कयो नौजवानी तस्वीरें बंद कयो We want justice We want justice Please unfreeze notification unfreeze करो बात हो नहीं आ रहा है वीडियो करे हम नहीं मानते 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 IPF पास उम्मीदवार साहब इंसाफ करो IPF पास उम्मीदवार साहब इंसाफ करो थोड़ा इंसाफ करो justice जारी करो जारी करो जारी करो जारी करो जारी करो जारी करो justice 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 IPF पास उम्मीदवार साहब इंसाफ करो उम्मीदवार साहब इंसाफ करो प्रोसेस के अनफ्रीज करो अनफ्रीज करो unfreeze unfreeze सीधा आ लियो थोड़ा ही सीधा कोई स्लो लेन में लो आराम थोड़ा लाइन में लो भाई तकड़ ना है आराम सालो offer letter जारी करो offer letter जारी करो offer letter जारी करो offer letter जारी करो हम नहीं मानते हम नहीं मानते हम नहीं मानते ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर इंसाफ करो इंसाफ करो justice 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 IPF पास उम्मीदवार साहब इंसाफ करो CSP उम्मीदवार साहब इंसाफ करो justice justice अनफ्रीज करो अनफ्रीज करो offer letter जारी 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 करो सिद्धू नौजवान साहब इंसाफ करो सिद्धू नौजवान साहब इंसाफ करो We want justice We want justice We want justice IPF पास उम्मीदवार साहब इंसाफ करो GSP उम्मीदवार साहब इंसाफ करो justice justice हम नहीं मानते हम नहीं मानते नहीं मानते चाहता चू बेहतर हो जी सदु कराए थे लाइन में जो लाइन में लाइन में बियो साहब बटे साहब आधा स्पीकर रखते लाइन में साहब इसकी करारे के चौथे दिया क्या रूमी
स्पीकर खींच यार स्पीकर स्पीकर आ रहे हैं स्पीकर आ रहे हैं अदा स्पीकर आ रहा स्पीकर वाला रूम में कचो हां तू हट जा तेरे पर वो करे कि ये तालीम कमा तालीम कमा तालीम कमा तालीम कमा तालीम कमा ऑफर ऑर्डर ऑफर ऑर्डर ऑफर ऑर्डर ऑफर ऑर्डर ऑफर ऑर्डर ऑफर ऑर्डर पांजा नवाजी पांजा नवाजी पांजा नवाजी पांजा नवाजी नवाजी पांजा नवाजी मेरिट के लतार 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 असल लोट पाबंदी असल सीटू जाहिर क्यों असल सीटा असल सीटा असल सीटा असल सीटा जेके भी दोस्त यार लाइव सेशन ॾिसी रहिया आहिनि महिरबानी करे वधि खां वधि सोशल मीडिया ते शेयरिंग कयो त जीअं पैगाम नौजवान जो सॼी सिंध में पहुची वञे हलो हलो We want जेके भी सोशल मीडिया ते ॾिसी रहिया आहिनि वधि खां वधि शेयरिंग कंदा रहो हे तव्हांजे लाइ प्रोटेस्ट आहे तव्हांजे लाइ एहतिजाज आहे तव्हांजे हक़नि जे लाइ एहतिजाज आहे वधि खां वधि सोशल मीडिया ते फैलाए छॾियो त जीअं हर हिक खे ख़बर पइजी वञे त नौजवान सुजाग आहिनि ऐं पंहिंजो हक़ वठणु ॼाणनि था वधि खां वधि शेयरिंग कंदा रहो ऐं जेके भी दोस्त घरनि में वेठा आहिनि सोशल मीडिया ते वधि खां वधि पोस्टूं कंदा रहनि गैर कानूनी पाबंदी 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 आराम स्लो स्लो हलो उन्हनि खे जी 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 तव्हां पाबंदी वो करे कि तव्हां थोरो अॻियां हलो तव्हां आहिस्ते हलो उनखे दुश्मन हर दस्तूर तालीम दुश्मन हर दस्तूर तालीम दुश्मन हर दस्तूर तालीम दुश्मन तालीम दुश्मन हर दस्तूर तालीम दुश्मन दस्तूर We want justice. 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 आराम आराम सां हलो हिक लेन में हलो ऑफर ऑर्डर ऑफर ऑर्डर जारी कयो 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 पीएसटी जीएसटी से गैर कानूनी पाबंदी हटाओ पीएसटी जीएसटी से गैर कानूनी पाबंदी हटाओ पीएसटी जीएसटी से गैर कानूनी पाबंदी हटाओ मेरिट दे लताड़ बंद कयो मेरिट दे लताड़ बंद कयो मेरिट दे लताड़ बंद कयो पांजा नवाजी बंद कयो पांजा नवाजी बंद कयो असल सीटा जाहिर 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 कयो We want Justice. 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 के बे के वारो जो बंद कयो मेरी बंद कयो मेरिट पे लगा बंद कयो जोश जोश लाइन में थोड़ा लाइन में थोड़ा अगते न हो जो लाइन में आराम आराम यूके के पोइटे जो मथे We want We want We want We want We want Justice. We want Justice. We want Justice. We want Justice. We want Offer letter. 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 तालीम कपल तालीम कवर क्यों जाइए बस बस भी चलते निकल जाओ बस भी कौन से हुकूमत है भाईजान कौन से हुकूमत है अमल कयो कौन से हुकूमत है अमल कयो कौन से हुकूमत है अमल कयो कौन से हुकूमत है
इंसाफ नहीं छो वाला, इंसाफ नहीं छो वाला, माशी कतल, माशी कतल, माशी कतल, असाने माशी कतल, सिंध के तालीम दियो। We want justice. 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 नौजवान साहब इंसाफ दो। सिंध के नौजवान साहब इंसाफ दो। सिंध के नौजवान साहब इंसाफ दो। सिंध के नौजवान साहब इंसाफ दो। कोर्ट हुकूमत तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे। सिंध के नौजवान साहब इंसाफ दो। सिंध के नौजवान साहब इंसाफ दो। We want justice. We want justice. Justice! We want justice! We want justice! We want justice! We want asal situ! Asal situ! Asal situ! Asal situ! Nौजवान साहब! नौजवान साहब! नौजवान साहब! We want justice! We want justice! इंसाफ ना है छो भला! इंसाफ ना है छो भला! इंसाफ ना है छो भला! We want justice! We want justice! We want justice! We want justice! असल सिद्धू! असल सिद्धू! असल सिद्धू! असल सिद्धू! असल सिद्धू! We want justice! 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 सभी दोस्त गुजारिश आहे प्रेस में वञो तो नारेबाज़ी के कयो जी वीचारे खबर पवे ठीक है वा सब जेके We want justice! We want justice! We want justice! Afalater! 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 Asal situ! Asal situ! Asal situ! Asal situ! थोड़ा सुधो क्यों बाप थोड़ी सुधार क्यों थोड़े सुधार अरे वो जानी We want justice. थोड़ा मिला बाप We want justice! 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 Offer order! 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 नौजवान साहब इन नौजवान साहब नौजवान साहब नौजवान साहब
नौजवान इंसान तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे। माशी कतल, माशी कतल, माशी कतल, माशी कतल, माशी तालीम को कतल, तालीम को कतल, तालीम को कतल, मेडिया कतल, मेडिया कतल, माशी कतल। We want असल सीटों, असल सीटों, असल सीटों, असल सीटों, पंजा नवाजी, पंजा नवाजी, पंजा नवाजी। तालीम न हो छो भला, तालीम न हो छो भला, तालीम न हो छो भला, तालीम दुश्मन हो दस्तूर। मेरी जीतो, मेरी जीतो, मेरी जीतो। नारा है ना थोड़ो सिलो तो जी छा मुतालबात नहीं मुसलसिल कहा जाए तो जहाँ जारी गवर्नमेंट या लगातार रुकतो भी बिल्कुल 2021 में टेस्ट दिया IBA PST JST जी 3 साल गुजरी विया आहिनि। नौजवान दरपदर लगा पिया आहिनि। मुख़्तलिफ़ मरहलनि में ही जेको आहे प्रोसेस हलणो हुयो उन में 2-3 मरहला मुकम्मल थी विया ऐं ॼाणी वाणी हे जेको आख़िरी मरहलो जेको तय थियणो आहे जंहिंमें 25,000 खां मथे कैंडिडेट्स इंतज़ार में आहिनि उहो नथो खोलियो वञे। पहिरियां बहानो कयो वियो निगरान हुकूमत जो, वरी इहो चयो वियो त इलेक्शन कमीशन जी पाबंदी आहे। हाणे चूंडियल हुकूमत बि अची वई आहे। आख़िर नौजवान वञनि काॾे? असां वटि को ॿियो को रस्तो कोन्हे। अॼु पूरी सिंध में हर ज़िले हेडक्वार्टर में नौजवान निकिता आहिनि। इहो मुतालबो खणी त फौरी तौर ते PST JST तां बंदिश ख़तमु कई वञे। इहो प्रोसेस, इहो अमल जेको हलंदड़ हुयो 2021 खां ग़लति तरीक़े सां हिकिड़ो बंदि कयो वियो आहे। असां इहो चाहियूं था त इहो फौरी तौर खोलियो वञे। नंबर ॿियो मुतालबो असांजो इहो आहे त मुख़्तलिफ़ स्कूलनि में SNE जेका थियणी आहे उहा नथी थिए त असां था चऊं त उहा SNE बि थिए ऐं जेके सीटूं लिकायूं वयूं आहिनि उहे बि असल सीटूं ज़ाहिर कयूं वञनि। ऐं असां ॾिसो कराचीअ में वियासीं एहतिजाज करणु ऐं असां हिते अॼु सखर में असां हिकिड़ो मेगा प्रोटेस्ट कयो आहे। असां इहो ॿुधाइणु चाहियूं था जेकॾहिं मुतालबो हल नथो थिए त असां इंशाअल्लाह ताला वज़ीर आला हाउस में पहुचंदासीं जीअं असां पोइ दफ़े विया हुआसीं। हिन दफ़े असां को रख रखाव न कंदासीं, भले असांखे लठियूं लॻनि, शेलिंग थिए, कुझु बि थी वञे, असां पंहिंजा मुतालबा मंझराए रहंदासीं। हे जेके सिंध जा नौजवान आहिनि केतिरो आख़िर दरपदर थींदा। 3 साल थी वियो आहे ऐं इहे नौजवान अॼु बि रोडनि ते आहिनि। असांजो मुतालबो बसि नंढड़ो आहे, सादो आहे त जेका मेरिट पास नौजवान आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ जो जेके जाइज़ मुतालबा आहिनि हिननि जा उहे हल कयो। ॿियो केरु ॻाल्हाईंदो? ॻाल्हाईंदा वञो मुख़्तलिफ़ हर को पंहिंजो पंहिंजी ॻाल्हि कयो। हा वरी को मटर सर पहले तो अपना तारुफ कराइएगा और बताइएगा कि एहतजाज की वजह क्या है और मुखालफा क्या है। मेरा नाम अरबाब अली है, मैं खैरपुर से आया हूँ। 2021 में टेस्ट हुआ था, 3 साल गुजर गए हैं। आज तक जितने भी नौजवान हैं मेरिट पास आज भी सड़कों पे हैं। 3-4 फेजेस मुख्तलिफ मरहले चल चुके हैं, लेकिन जो आखिरी मरहला था जिसमें 25,000 से ज़्यादा कैंडिडेट्स हैं वो इंतज़ार में अपने ऑफर आर्डर के लिए, ज्वाइनिंग के लिए, वो आज भी इंतज़ार कर रहे हैं। हमें बहाना बनाया गया था कि भाई ये हमारा जो जब इलेक्शन होगा उसके बाद जो है ना फौरी तौर पे आपका मसला हल हो जाएगा, लेकिन अब आपको भी पता है कि इलेक्टेड गवर्नमेंट आ चुकी है, फिर भी हमारा मसला हल नहीं हो रहा। ये जस्टिस सलाउद्दीन हाई कोर्ट के जस्टिस हैं, उन्होंने एक फैसला दिया हुआ है कि फौरी तौर पे आप जो है जितने भी नौजवान हैं टेस्ट पास उनको एडजस्ट करें, लेकिन इस पर भी अमल नहीं हो रहा। हाई कोर्ट के
के डिसीजन पे भी अगर आप अमल नहीं कर रहे फिर तो ये अंधेर नगरी हो गई ना पूरे मुल्क में। तो मेरे पास जितने भी नौजवान हैं जो टेस्ट पार करके आते हैं उनका क्या कसूर है आखिरकार। और हम ये बताना चाह रहे हैं कि अगर हमारा ये मुतालबा नहीं पूरा होता तो इंशाल्लाह ताला हम कराची भी आएंगे, वज़ीर आला हाउस के आगे धरना भी देंगे। जब तक मुतालबे नहीं माने जाएंगे हमारी ये तहरीक जारी रहेगी। कितने BST और GST टेस्ट पास हैं उम्मीदवार जिनको ऑफर ऑर्डर नहीं दिए गए? अभी इस टाइम पे 25,000 से ज्यादा कैंडिडेट्स हैं जो इंतजार कर रहे हैं, अभी वेटिंग में हैं, जिनको ऑर्डर मिलने हैं उनको नहीं दे रहे। हालांकि सीट्स भी हैं और मसला ये है कि ये सीट भी छुपा रहे हैं। जो हम शुरू से यही मुतालबा कर रहे हैं कि भाई आप क्यों ये करप्शन के लिए आप सीटें छुपा रहे हैं, तो इनको भी जाहिर करें और इनके जायज़ जो हकूक हैं वो आप उनको दें। गला गला सर हमारा मुतालबा ये है कि इलेक्शन भी हो गई और सिंध गवर्नमेंट से हमारी अभी यही गुजारिश है कि आपने इलेक्शन के लिए भी कहा था, इलेक्शन भी हो गई, निगरान हुकूमत भी चली गई, 25,000 नौजवान बेरोजगार बैठे हैं, उनको जल्द से जल्द प्रोसेस को अनफ्रीज करके ऑफर ऑर्डर जारी करें और जस्टिस सलाउद्दीन के जो डिसीजन है उसके ऑर्डर पे जल्द से जल्द अमल दरामद होना चाहिए। हमारा यही मुतालबा है, नहीं तो हम कराची का रुख करेंगे और कराची के बाहर हम धरना लगाएंगे वज़ीर आला हाउस के बाहर। अलहदा वठो उते वेंदासीं असां वेंदासीं गला वठनि भले गला 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 वठनि। हमेशा काम 12 सालों का मैं रहूंगा वो इंसान को बनाया जाए पास किया 10 साल से असांखे रोटी शुरू वञे हाणे गवर्नमेंट खे बि असांजी जे बात कर गया हाणे असां पार्टी वोट के मथे चाढ़ियो आहे मां रोटी आहे और तव्हांजो फ़र्क़ु इहो त तालीमी तवजो जो बदमनी करे मांग आहे या माण्हुनि मसइलनि खे ठाहे तव्हां घटि में घटि जेको बदमनी कंट्रोल करे ऐं स्कूल खोलियो तालीम काम में सभु मसइला हल थी वेंदा हमारे स्कूल बंदि कया करे इंक्रीज कयो वञे। आखिरी करे ना जी सब दोस्त जेके बि 40+ पास आहिनि जस्टिस सलाउद्दीन साहब जी तकलीफ़ आहे हिन में जस्टिस साहब वाज़े करे छॾियो स्कूल खोलियो ऐं उर्दू मीडिया वारा असांजी नथा कवरेज भला जियो वारा इहे पेजनि ते बि न आहिनि या त ईअं कयो असां त जेके बि केबल ऑपरेटर आहिनि हिननि खे चऊं बाबा हिननि जा बंदि कयो न त असां पोस्टर लाए वेंदा हुआसीं। उहे बि किथे बंदि कंदा हुआ तारा कट बिजली हलाईंदा हुआसीं करणु घुरिजे। ॾिसो असां छा था असां वधि में वधि ईअं करे सघूं था साईं हाणे मीडिया हाउस जो कमु आहे न कवरेज ॾियणु ब्रेकिंग न्यूज़ अला वॾो आहे असांजी पंहिंजी मीडिया जी गंज आहे सोशल वारी जेका हूंदी आहे बेचारा सिंधी त हे करंदा टाइम वारा करे यार इहो त हिकिड़ो यार हिन ते तव्हां बि हाणे पैकेज करे हलाइजो सही ईअं न त नंढो ॾेई करे नौजवाननि खे हलाईंदो आहे न हा असां नवां असांखे ख़बर कोन्हे छा चवंदो छो पिया एहतजाज कयो? सर असांजो एहतजाज इहो ई आहे त जेके हज़ारें कैंडिडेट हिन वक़्तु वेटिंग में वेठा आहिनि और हर डिस्ट्रिक्ट में सभई स्कूल बंदि पिया आहिनि। असां इहो ई चवंदासीं त जस्टिस सलाउद्दीन जे जेको डिसीजन आहे ऑर्डर खे फॉलो कयो वञे ऐं जल्द स्कूल खोलिया वञनि ऐं जल्द स्टूडेंट खे जेके वेटिंग में वेठा आहिनि जेके कैंडिडेट हुनखे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि, न त असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। असां लाड़काणे में गड़ी ख़ुदा बख़्श एहतजाज कयो आहे,
डिस्ट्रिक्ट लेवल ते भी मुख़्तलिफ़ एहतिजाज थिया आहिनि। सखर में असांजो एहतिजाज आहे। जे अगरि असांजा मुतालबा न मञिया विया त असां कराची रुख कंदासीं ऐं वज़ीर आला हाउस जे ॿाहिरां धरनो ॾींदासीं। 2001 में टेस्ट पास कई थो हिन वक़्तु छा कारण आहे, छो थो मिले तव्हांखे? सर मुख़्तलिफ़ बहाना बणाए करे असांजो कमु रोकियो वियो आहे। पहिरियां निगरान हुकूमत में असांजा 7-8 महीना असांजा ज़ाया कया विया। हाणे बि असां हुकूमत अची चुकी आहे। महीनो इलेक्शन खे थी वियो। ख़ैर असां काबीना ठाहिणु घुरिजे ऐं ऑफर ऑर्डर फौरी जारी कया वञनि। प्रोसेस खे अनफ्रीज करे दोस्तनि मां जेकी बेचैनी आहे कैंडिडेट मां उहो ख़तमु कई वञे। अच्छा छा था सम्झो त मेरिट ते मिलंदा? इहे मेरिट ते सिंध हुकूमत पहिरियां बि मेरिट कई आहे। असां अॻिते बि उमेद कयूं था त मेरिट कंदी। बाक़ी हिन में कुझु आहिनि जेके पंहिंजा नवाज़ी थिए थी ऐं ग़लति क़िस्म जा कम थियनि था। असां